डॉक्टर दीन मोहम्मद बलूच की बेटी हूँ। वो डॉक्टर दीन मोहम्मद बलूच जो एक मेडिकल ऑफिसर थे, हमारी जो है बचपन बड़ी हो चुकी है। उस वक्त मेरी उम्र 10 से 11 साल तक की, आज मैं एक यूनिवर्सिटी की स्टूडेंट हूँ। मुझे ये तक नहीं पता है कि मेरे वालिद कहाँ है, किस हाल में है। इंसानी हक़नि जा आलमी ॾियारे ते सिंध समेत सॼे मुल्क मां गुम थियल नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो आहे। मार्च में मौजूद माण्हुनि खां पुछंदासीं त हिन जो छा चवणु आहे। हम सालों से सिर्फ यही अपील करते आ रहे हैं कि अगर उन्होंने कुछ किया है तो यहाँ की कानून और आइन के मुताबिक उनको सजा दिया जाए। जब मुझे भाउ ते को भी जुर्म कयो आहे त उनखे पंहिंजे कानून ऐं आइन जे हिसाब सां मुंहिंजे भाउ खे ज़ाहिर करे अदालत में आंदो वञे। बुनियादी तौर ते जेके मिसिंग पर्सन्स आहिनि उन्हनि जी को माउ आहे, का भेण आहे, का ज़ाल आहे, का धीउ आहे, इहे नियाणियूं जेके इहे सालनि खां रोडनि ते आहिनि, पर अॼोके ॾींहं जी इन जे करे वधीक आहे अहमियत। इहो आलमी ॾींहुं आहे। और जीने का हक खाली यही नहीं है कि आप सांस ले रहे हैं जिंदा है। जीने का हक मतलब ये है कि एक बाइज़्ज़त ज़िंदगी जिसमें आपकी एजुकेशन हो, जिसमें आपको अच्छी न्यूट्रिशन वाली ग़िज़ा मिले, आपकी तालीम तरबियत का इंतज़ाम हो, आप शादी जो है अपनी मर्ज़ी से कर सकें या अपनी मर्ज़ी की सियासत कर सकें। ये सारी चीज़ें उसमें शामिल होती हैं और इनमें से कोई भी अगर नहीं है तो इसका मतलब है कि इंसानी हकूक़ जो है वायलेट हो रहे हैं और उसके लिए हमें जदोजहद करनी होगी। अॼु इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं आहे ऐं हर शहरी खे इहो हक़ आहे त हू तंज़ीम साज़ी करे, हू तकरीर करे, हू इज़हार ज़ाए जो इज़हार रखे। 10 दिसंबर इंसानी हकूक़ का आलमी दिन है। आज की ये रैली उसी सिलसिले में एक रैली है। जेके भी मिसिंग थियल माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजी अदालतनि में आणियो। जेकॾहिं उन्हनि जो को ॾोह हूंदो त उन्हनि खे सज़ाऊं मिलंदियूं। सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि ऐं गुम थियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त जेके बि नौजवान सिंध मां गुम कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। कैमरामैन फराज़ मीनानी सां गॾु सादिक सुमरो, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।